Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. मुंहिंजी नंढड़ी घर खां खणी पंहिंजो घर वियो, पोइ मुंहिंजी सां ज़िना करे पोइ वापसि घर खां ॿाहिरि उछलाए मुंहिंजी नंढड़ी आई आहे त रोंदी आहे। असां थोरी ग़लती थी वई आहे, माफ़ु कई साईं। 10 बजे असां कयो आहे पर ओॾी पिलाए ओॾीमहिल कोन्हे, हिन हाणे थी वई अचे दिमाग़ में। तुंहिंजे घर में ॿिया भाती कोन यार, तूं हिनखे घर पंहिंजे वठी वई आहीं? ऐं अधी वारा दवा वठणु विया, बाक़ी भाॼी हुई मुंहिंजी। भाॼाई तोखे कोन रोकियो? ऐं भाॼी चयो पर हाणे मां ओॾीमहिल न ॿुधो न। मैट्रिक पढ़ी त तोखे थोरो अहसास ई कोन थियो? तूं छा थो करी? ग़लती थी वई बसि असां। दादू में 2 सालनि जी मासूम न्याणी वहशत जो निशानो बणिजी वई। गिरफ़्तार जवाबदार अयाज़ अहमद ॾोह जो एतराफ़ करे वरितो। संदसि ख़िलाफ़ बी सेक्शन थाणे ते केस बि दाख़िल। नीम बेहोशी ऐं रतोरत हालत में घर ॿाहिरियां फिटो कयल ॿारड़ी सिविल अस्पताल दादू में डॉक्टराणी न हुअण करे केतिरी देर ताईं तड़पंदी रही, नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। दादू वासिन जो बाक़ी ख़िलाफ़ रेलवे ट्रैक ते धरणो, टायरनि खे बाहियूं, जवाबदार खे फाही ॾियण जो मुतालबो। SSP दादू एजाज शेख चयो त मेडिकल टेस्ट लाइ जवाबदार जा जज़ा वरिता विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कानून मूजिबि सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सॼी सिंध में हाईवेज़, शाहराहुनि तोड़े अहम हंधनि ते धरणनि ऐं एहतजाज ते पाबंदी लागू। घरू खाते कलम 144 तहत पाबंदी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। यूनिवर्सिटीज़, रेलवे स्टेशन, रेलवे ट्रैक्स, सीपोर्ट, एयरपोर्ट, अस्पतालुनि में बि एहतजाज ते पाबंदी लागू। घरू खाते मूजिबि पाबंदी एपिक्स कमेटी जे फ़ैसिले तहत लॻाई वई आहे, जेका 60 ॾींहनि लाइ लागू हूंदी। रेंजर्स, पुलिस ऐं समूरनि कमिश्नर्स खे पाबंदी ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत। सिंध जे सिहत खाते डॉक्टर्स समेत अमले जी मोकलुनि ते पाबंदी लॻाए छॾी। नोटिफिकेशन जारी। सिहत खाते मूजिबि लेडी डॉक्टर्स समेत लेडीज़ स्टाफ खे रुगो वियम ऐं मर्द डॉक्टर्स ऐं मुलाज़मनि खे बीमारी जी सूरत में मोकल मिली सघंदी। मोकल ते वियल डॉक्टर्स ऐं मुलाज़मनि खे जल्द ड्यूटी ते पहुची रिपोर्ट करण जी हिदायत। नैब अॻूणे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो समेत 17 जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन जो रेफरेंस दाख़िल करे वरितो। हैदराबाद जी एहतसाब अदालत में दाख़िल रेफरेंस में जाम ख़ान शोरो जो भाउ काशिफ शोरो, अॻूणो AC शाहनवाज़ सूमरो, DDO रेवेन्यू मोहम्मद बचल राहपोटो, DO सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, तपेदार इम्तियाज़ अली, मुख्तियारकार अख्तर अली, अली ज़ुल्फ़कार ऐं ॿिया नामज़द। नैब ज़रियनि मूजिबि जाम ख़ान शोरो ऐं ॿियनि ते 13 एकड़ सरकारी ज़मीन ते रिकॉर्ड में फेरफार करण जो इल्ज़ाम आहे। सेनेट चूंडुनि लाइ इस्लामाबाद में कुझु माण्हू पैसनि सां भरियल बैग खयों वेठा आहिनि। अटॉर्नी जनरल पाकिस्तान जो सुप्रीम कोर्ट में इंकशाफ। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हिन भेरे अदायगियुनि जो तरीक़ेकार तब्दील थी चुको आहे। हाणे हुंडी ज़रिए दुबई में बि रक़मनि जी अदायगी थी रही आहे ऐं रेट बि घणो लॻाए पियो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद चीफ इलेक्शन कमिश्नर खे चयो त इलेक्शन कमीशन सॼे मुल्क जी क़िस्मत पंहिंजे हथनि में खयों वेठो आहे। अव्हां ॻाल्हि खे सम्झो न पिया। गुज़िरियल सेनेट चूंडुनि में पार्टी तनासब खां मुख़्तलिफ़ नतीजा आया, उन ते हेल ताईं कहिड़ी कार्रवाई कई। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त वोटिंग जो तरीक़ेकार तब्दील करण लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। चीफ जस्टिस चयो त अव्हां अञा ताईं पहिरें ॾींहं वारी ॻाल्हि करे रहिया आहियो। जस्टिस यहया आफ़रीदी चयो त जेकॾहिं पार्टी नुमाइंदगी जे हिसाब सां फ़ैसिलो थियणो आहे त पोइ चूंडुनि जी ज़रूरत ई नाहे। सेनेट चूंडुनि में ओपन बैलेट जी मुखालफ़त कंदड़ सुभाणे रोईंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट चूंडुनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणण जी दावा करे छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त चाहियूं था त सेनेट चूंडुनि में पैसो न हले, सुप्रीम कोर्ट जेको बि फ़ैसिलो ॾींदी उन जो एहतराम कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान वीडियो लिंक ते इजलास दौरान फैसल वावडा ऐं सैफुल्ला अबड़ो बाबति PTI सिंध जा एतिराज़ ख़त्म करे छॾिया। पार्टी पॉलिसी बाबति आगाही।
क्या मजबूरियां जो है इंसान की वो उसके फर्ज से बड़ी होती हैं। चाहे आप सिलेक्टेड हैं, आपको जिस तरह भी बैठाया गया इक़्तिदार में, लेकिन आपका फर्ज है, रियासत का फर्ज है। अगर आप इनको ये नहीं बता सकते या आप इनके प्यारों को वाज़ेह नहीं कर सकते, आप इनको बता दें कि इनके प्यारे कहाँ हैं। प्राइम मिनिस्टर हाउस यहाँ से ज्यादा दूर नहीं है, सिर्फ 5 मिनट का शायद रास्ता ना हो। आपने एजेंसीज को जवाब नहीं देना, आपने अल्लाह ताला को जवाब देना है। ये 22 करोड़ अवाम जो है वो आपकी जिम्मेदारी है। जो इनके लोग जिंदा हैं उनको कोर्ट्स में प्रोड्यूस करें, और जो जिंदा नहीं है कम से कम उनको इतला दे दें। अगर आप को लगता है कि किसी ने कोई जुर्म किया है, कोई उसमें मुलविस है, उसका ये तरीका नहीं है कि आप रात को उसको घर से उठा के ले जाएं और 10 साल तक आप उसके घर वालों को ये ना बताएं कि आपका प्यारा है किधर। अगर आप शो ऑफ हैंड्स का और ओपन बैलेट को अदालत में ले जा सकते हैं तो अदालतें खुली हैं, इनके मुकदमात अदालत में चलाएं, लोगों को पता चले कि वाकई कसूरवार हैं या आपसे गलती हुई है। ओपन बैलेट ऐं शो ऑफ हैंड्स लाइ सुप्रीम कोर्ट वञो था त गुम थियल शहरनि जो मामिलो अदालतुनि में खणी वञो। ख़बर पइजी वेंदी त गुम थियल शहरी ॾोहारी हुआ या तव्हां खां ग़लती थी। मरियम नवाज़ जी इस्लामाबाद में गुम थियल शहरनि जे वारसनि सां मुलाक़ात दौरान हुकूमत ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो त छा सिलेक्टेड जूं मजबूरियूं संदसि फ़र्ज़ खां वधीक आहिनि। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त गुम थियल शहरनि जे वारसनि खे ॿुधाए त संदन प्यारा किथे आहिनि। इमरान ख़ान घटि में घटि मुतासिरनि जे मथे ते हथु रखे दिलासो त ॾेई सघे थो। नौशहरा में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वज़ीर आज़म खे माफ़िया जो सरबराह करार ॾिनो ऐं चयो त माण्हू 1 करोड़ नौकरियुनि जो इंतज़ारु कंदा रहिया, पर नौकरियुनि किचन कैबिनेट वारा खणी विया। 125 अरब जो अटो, 122 अरब जी LNG ऐं 15,000 अरब जो कर्ज़ खाई विया। PTM जे गडियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जे नामज़दगी कागज़नि ते एतराज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। इलेक्शन कमीशन में ॿुधणी दौरान PTI जा वकील दलील ॾिना त यूसुफ रज़ा गीलानी नैब केसिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, खेसि सेनेट चूंडूं विढ़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। यूसुफ रज़ा गीलानी जे वकील चयो त जिन केसिस जो फ़ैसिलो नाहे आयो, मुख़ालिफ़ उन्हनि ई केसिस खे जवाज़ बणाए रहिया आहिनि। धुरिन जा दलील मुकमल थियण बाद रिटर्निंग ऑफिसर फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे सुबुह 9 वॻे ॿुधायो वेंदो। यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त साल 2008 में नामज़दगी कागज़ जमा कराइण वक़्तु साॻियो मसइलो पेश आयो हो। इल्तिवा जो शिकार केसिस खे जवाज़ बणाए पियो वञे। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडूं शिफ़ाफ़ बणाइण लाइ ज़ाब्ता इख़्लाक़ तयारु करे वरितो। करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस रोकण जो तरीक़ेकार बि वाज़े करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त टिकट ॾियण वक़्तु उम्मीदवारनि खे हल्फ़ी बयान जमा कराइणो पवंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे मेंबर्स लाइ बि वोटर जी हैसियत सां हल्फ़ी बयान जमा कराइण जी तजवीज़। क़ौमी ऐं सूबाई असेंबली में नुमाइंदगी कंदड़ सियासी पार्टीज़ 22 फ़रवरी ते तलब। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंडुनि बाबति तजवीज़ सुप्रीम कोर्ट में पेश कई वेंदी। नैब सां VR कंदड़ उस्तादनि सूदो तालीम खाते जे मुलाज़मनि लाइ ॾुखियायूं वधी वयूं। तालीम खाते नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। VR कंदड़ PST, JST ऐं OT टीचर्स 19 फ़रवरी ते तलब। लेटर में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में नैब सां VR कंदड़ 218 उस्तादनि जा नाला बि शामिल आहिनि। खेनि हिकु भेरो वज़ाहत जो मौक़ो ॾिनो वियो आहे। नैब सां VR कंदड़ उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ख़बर नाहे त पुलिस ऑफिसर बेवकूफ़ आहिनि या अदालत खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। एतिरनि सालनि जी सर्विस बावजूदि कंहिं शहरी जो बैकग्राउंड नथा ॼाणे सघनि। सिंध हाई कोर्ट जा गुम थियल शहरनि जे केस में रिमार्क्स जुनैद रशीद, राशिद लतीफ़, अब्दुल रशीद ऐं ॿियनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान IG सिंध, JIT इंचार्ज ऐं मेंबर्स खे पेश थियण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो पुछाणो कयो त गुम थियल शहरी अब्दुल रशीद केरु हो। जांच ऑफिसर ॿुधायो त JIT शहरी जे बैकग्राउंड जो पतो लॻाए रही आहे। अदालत सवाल कयो त छा पुलिस खे इहा बि ख़बर नाहे त गुम थियल शहरी केरु हो। अदालत IG सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते ख़ैरपुर में सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। ज़िले इंतिज़ामिया सियासतदाननि जा ॿियनि जे नालनि ते अलॉट थियल सरकारी बंगला सील करे छॾिया।
मुमताज़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते PPMNA सैयद जावेद अली शाह, MPA मुनवर वसाण, MPA नईम खरल ऐं अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन अमजद शाह जे बंगलनि खे कब्ज़ो ॼाणाए सील कयो वियो। मलीर जी नंढी चूंड दौरान हथियारनि जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग जे इल्ज़ाम में गिरफ़्तार ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जवाबदारनि जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त छा हलीम आदिल शेख खे मूं चयो हो त मलीर में जदीद हथियार खणी वञे, हिकु माण्हू हथियार खणी वञे ऐं फायरिंग कराए त छा कानून ख़ामोश वेहंदो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ पुलिस कानून मूजिबि कार्रवाई करे रही आहे। मूं पुलिस खे गिरफ़्तारियुनि जो को बि हुकुम नाहे ॾिनो। जामशोरो भरिसां ज़्यादती जो निशानो बणियल नारी गोरहारी थी वई। मुतासिर नारी जे भाउ मौक़िफ़ इख्तियार कयो त जवाबदार तारिक कांधड़ो भेण खे लॼालुट जो निशानो बणायो। डॉक्टर्स ॿुधाए रहिया आहिनि त भेण गोरहारी थी वई आहे। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार तारिक खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। सेंट्रल जेल लाड़काणे में ऑपरेशन तां क़ैदी मछरजी पिया। 5 अहलकारनि खे 2 कलाकनि ताईं यग़माल बणाए छॾियो। अहलकारनि खे आज़ादु करण बैदि बैरक में वञण दौरान झड़ती वठण तां क़ैदियुनि ऐं अहलकारनि में ॿीहर मुंहमारी, क़ैदियुनि जो एहतजाज। जेल इंतज़ामिया अहलकारनि खे यग़माल बणाइण जी तरदीद कंदे चयो त 7 खां मथे क़ैदियुनि वटि मोबाइल फ़ोन समेत ॿियूं गैर क़ानूनी शयूं मौजूदु आहिनि, जंहिं लाइ ऑपरेशन कयो वियो। क़ैदी अहलकारनि खे यग़माल न बणायो हो। क़ैदियुनि जो मौक़िफ़ आहे त MPA बुरहान चांडियो ऐं GDA अॻवान कादिम अब्बास पाक किताब ते ॻाल्हियूं कयूं त फ़ोन ऐं ॿियूं शयूं वापसि न वरितियूं वेंदियूं। घोटकी जे इलाइक़े सरहद वेझो सफ़ारी पार्क जे ॿेले खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। रणनि समेत केतिरा ई जानवर ऐं नायाब पखी गुम। बाहि लॻण बैदि सॼे ज़िले मां फायर ब्रिगेड गाॾियूं घुरायूं वयूं हुयूं। SSP घोटकी उमर तुफ़ैल बि पुलिस नफ़री सां गॾु वाक़े वारे हंधि पहुतो। बाहि लॻण जो कारण मालूम न थियो। इंतज़ाम संभालींदड़ अमले खां जांच घर पई आहियां, उते पहिरियों वटि पटी करायां पई, ॿियो छा करियां, ग़रीब माण्हू केॾां वेंदो। एतिरी हुकूमत जी अखि नथी खुले जेको मोॾा निहारे। ऐं सदारती अवॉर्ड माणींदड़ समाजी वर्कर वीरू कोल्हण हादसे में ज़ख़्मी थियण सबबि बेयारो मददगार बणिजी वई। सरकार संदसि सार न लधी। वीरू कोल्हण एम्बुलेंस में सवार थी हैदराबाद प्रेस क्लब आॾो मदद लाइ एहतजाज कंदे चयो त खेसि सिंध मां 60,000 नाहक बांदी बणायल हारियुनि खे बाज़ियाब कराए कैंपुनि में रहाइण जो एज़ाज़ आहे। सदारती अवॉर्ड सां गॾु केतिरा ई आलमी एज़ाज़ बि माणिया आहिनि। हादसे बैदि कसम परसी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहियां। वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे अपील आहे त सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे त जीअं ॿीहर समाजी ख़िदमतुनि में पंहिंजो किरदारु अदा करे सघां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वार टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।